सिंध हुकूमत एक्साइज़ नारकोटिक्स कंट्रोल जे ऑपरेशन्स खे असराइतो ऐं नतीजा ॾींदड़ बणाइण लाइ अफ़रादी क़ुवत वधाइण जो फ़ैसिलो कयो। सिंध जे गादी वारे शहर कराचीअ में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून जी सदारत हेठि अहम इजलास थियो। इजलास में सेक्रेटरी एक्साइज़ एंड टैक्सेशन नारकोटिक्स कंट्रोल सलीम राजपूत, डीजी नारकोटिक्स कंट्रोल उस्मान गनी सिद्दीकी ऐं ॿियनि कामोरनि शिरकत कई। इजलास में एक्साइज़ खाते जे हाईवेज़ ते चौकियुनि खे मुकमल तौर ते फ़ाल करण ऐं सूबाई सरहदी लंघनि ते नयूं चौकियूं वॾण जो बि फ़ैसिलो कयो वियो। इजलास खे ख़िताब कंदे सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त हाईवेज़ ते चौकियूं मुकमल तौर ते फ़ाल कयूं वञनि, सूबाई सरहदी रस्तनि ते बि नयूं चौकियूं वॾियूं वञनि। सिंध जे एक्साइज़ ऐं टैक्सेशन वारे वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त चौकियुनि ते हर वक़्तु एक्साइज़ जा अहलकार मुक़ररु हूंदा जेकी ॿियनि फोर्सिस जियां असराइते नमूने स्नैप चेकिंग खे यकीनी बणाईंदा। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून फ़ैसिले तहत चौकियुनि जे तामीर जो कमु शुरू करण जा हुकुम जारी करे छॾिया। इजलास में मोटर व्हीकल विंग मां 100 खां वधीक कांस्टेबल्स खे नारकोटिक्स कंट्रोल विंग में आणण जो बि फ़ैसिलो कयो वियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त नारकोटिक्स कंट्रोल विंग खे वधीक मुस्तहकम करण लाइ अफ़रादी क़ुवत वधाई वेंदी। तालीमी इदारनि में ड्रग टेस्टिंग जारिद शुरू कई वेंदी, जंहिं लाइ तयारियूं आख़िरी मरहले में आहिनि। सीनियर वज़ीर चयो त मंशियात मुआशरे खे खोखलो करे रही आहे, उन ख़िलाफ़ रोज़ाने जे बुनियाद ते कार्रवायूं कयूं वञनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून हिदायत कई त मंशियात खे रोकण लाइ स्नैप चेकिंग जो असराइतो निज़ाम शुरू कयो वञे। उन मौक़े ते डीजी नारकोटिक्स कंट्रोल उस्मान गनी सिद्दीकी मंशियात ख़िलाफ़ ऑपरेशन्स बाबति सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून खे तफ़सीली ब्रीफिंग पिणु ॾिनी।